नासिक घोड़की में मुबैना तौर गलत ऑपरेशन सबब औरत फौत थी वही है। अपडेट मालूम है एहसान कलवर का एहसान छा वधिक अपडेट है इन हवाले से। जी घोटकी जो खानगी मेडिकल सेंटर है जीलानी मेडिकल सेंटर उते डॉक्टर मुमताज सना पारा मुबैना तौर पे गलत ऑपरेशन करण के नतीजे में गोठ वलूमार वासी है मसमात शमीम महर जेका ज़ाल है मोकमुद्दीन महर जी जेका वो अज फौत थी वही है। वाक़े का पोइ जेके फौती औरत है उन्हनि जे वारसनि जो इहो चवणु आहे त कुछ ॾींहं पहिरियां असीं गिलानी मेडिकल सेंटर में डॉक्टर मुमताज सना खां मसमात शमीम जो ऑपरेशन करायो जंहिंखां पोइ उन्हनि जो ग़लति ऑपरेशन थियण सबबि उनजो दर्द ख़तम न थियो पिए त असीं उनखे तालका अस्पताल घोटकी में ॾेखारियोसीं त तालका अस्पताल घोटकी जे डॉक्टरनि पारां ग़लति ऑपरेशन जो चई करे असांखे रहीमयार खान जे अस्पताल मुंतकिल कयो त रहीमयार खान रस्ते में असीं वञी रहिया हुआसीं त औरत फौत थी वई आहे। वारसनि जो इहो चवणु आहे त जेके घोटकी जा जीलानी मेडिकल सेंटर कुझु ॿिया मेडिकल सेंटर आहिनि जिते कोर्स घर बणियल आहिनि सैकड़ो डॉक्टरनि सां गॾु जेके सैकड़ो स्टाफ आहे उहो रखियल आहे तंहिं करे अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया आहिनि उहे पेश अची रहिया आहिनि। फौती औरत जे वारसनि वस वारनि आला अख़्तियारनि खां घुर कई त मामले नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। एहसान वॾी महिरबानी अवां जी अपडेट का आगाह करण जे लाइ।